गिलगित बल्तिस्तान में जाम चूंडूं थी रहियूं आहिनि। जीबी जे कानून साज़ असेंबली जे 23 तकनि लाइ पोलिंग जो अमल जारी आहे, जेको शाम 5 वॻे ताईं बिना के वक़फ़े जे जारी रहंदो। 7,45,361 वोटर पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल कंदा। पीपी, नून लीग ऐं पीटीआई में कांटे जो मुक़ाबलो जारी आहे। जीबी जी चूंडनि में पीपल्स पार्टी, नवाज़ लीग ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ मैदान में लथल आहिनि। चूंड अमल मुसलसल जारी आहे, जेको अमल शाम ताईं जारी रहंदो। गिलगित में चूंडनि जे सिलसिले में 1260 पोलिंग स्टेशन क़ाइम कयूं वयूं आहिनि, जिन मां 503 पोलिंगूं मर्दनि ऐं 395 औरतुनि जूं पोलिंगूं आहिनि। 7,45,361 रजिस्टर्ड वोटर आहिनि, जिन में 7,45,068 मर्द ऐं 3,49,998 औरत वोटर शामिल आहिनि। सिक्योरिटी लाइ पुलिस, रेंजर्स ऐं जीबी स्काउट्स खे मुक़रर कयो वियो आहे। 280 पोलिंग स्टेशन खे इंतहाई हसास करार ॾिनो वियो आहे, जिन मां 297 पोलिंगूं हसास करार ॾिनियूं वयूं आहिनि। सिक्योरिटी ते 13,481 पुलिस ऐं रेंजर्स जा एहलकार मुक़रर कया विया आहिनि। 3 डिवीज़ननि ऐं 10 ज़िलनि ते मुश्तमिल सूबे गिलगित बल्तिस्तान में हुकुमरानी लाइ मुल्क जूं 3 वॾियूं पार्टियूं मैदान में लथल आहिनि। शाम 5 वॻे खां पोइ वोटनि जी ॻणप जो अमल शुरू कयो वेंदो।